हिन प्रोग्राम जे लाइ असां सां तावन कयो आहे सिंधी सकाफ़त जो पहिरियों ब्रांड निम्हा नूर मेमण हालाई। अस्सलाम वालेकुम, कीअं सब ठीक है। मां आज सकींजर अवज मां मौजूद आया शला गुल जे शो ते त ढेर सारी कचेरी थींदी, ढेर सारी मस्ती कंदासीं। असां सां गॾु रहिजो ऐं शला गुल ऑफिशियल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। थैंक यू सो मच। असांजे सिंध जो तमामु बहितरीन नाज़ आहे ऐं खोड़ सारियूं कचेरियूं हुन सां ॻाल्हियूं थींदियूं। पोइ तव्हांखे खोड़ सारा राज़ खोड़ सारियूं ॻाल्हियूं ख़बर पवंदियूं आहे जेके असांजे प्रोग्राम में तव्हां सभिनी जी दिलि जी धड़कन अॼु असां सां गॾु मौजूदु आहे अक्सा किंजर। अक्सा जो टिकटॉकर खां वठी एज़ अ होस्ट हाणे त ॾाढी सुठी होस्ट बि आहे माशाल्लाह। त हिन होस्टिंग जो जेको एक्सपीरियंस आहे उन ते सफ़र कीअं रहियो ऐं कीअं थो भायो तव्हां होस्टिंग खे हाणे? होस्टिंग में मतलब ये आहे त मतलब जिन मुझे भी चेंज है कि तो बाहर जाओ मां भी लगा वही थी रात कलाक में मारी असल में चाहे मसलो तरी तो असां ना ये पाण में बैठा ना यार में जा रहा हूं मैं अच्छा तो मैं क्या तो इन वजह से असां मुकर्रर थी वियो आहे अलाए में त होस्टिंग में यो आहे त होस्टिंग त मुझे एक्सपीरियंस न हुयो। मां स्टूडेंट लाइफ का पोइ टिकटॉक में गॾी स्टूडेंट लाइफ हले पियो। उन खां पोइ मां होस्टिंग में अची वियमि त होस्टिंग त मां पहिरियां काथे सिखी बि न। उहा अलॻि ऑफर कहिड़ी ॾिनी होस्टिंग में? सभिनीनि खां पहिरियां ऑफर त सिन टीवी ते मिली। लाइव शो में वेठल हुयमि उन में आई। अच्छा वो त असां वटि बि मिली हुई। हा तव्हां वटि मिली मतलब मां जॾहिं वेंदी हुयमि काथे बि इंटरव्यू ॾियणु त मूंखे मिलंदी। पहिरियों प्रोग्राम इंटरव्यू में असांजो गॾु हुयो पाण में। आई थिंक सो मुंहिंजो मॉर्निंग शो में जॾहिं तव्हां आया हुआ तॾहिं असां गॾु वेठा हुआसीं। त उन खां पोइ माशाल्लाह सां तव्हां बैक टू बैक प्रोग्राम्स में गेस्ट वञणु शुरू बि थिया हुआ ऐं मां खे चयो त तव्हां जेको अहिड़ो मतिलबु टिकटॉक ते बहितरीन कमु कयो था तव्हांखे ऑन स्क्रीन बि कमु करणु खपे। यादि आहे तव्हां इंटरव्यू में कचेरी कई हुई त उन दौरान उन खां पोइ वरी हिकु फर्स्ट ॻाल्हि थी उहा इहा हुई त मूंखे शौक़ु न आहे। यादि आहे मुंहिंजी शौक़ु न आहे। हाणे बि होस्ट थी वई आहे। हाणे भी मां प्रॉपर होस्ट न आहियां। मतलब मां ई कची वने जॾहिं सभु घर में वेठा आहिनि महिमान थी आया आहिनि और उन सां ॻाल्हायां थी पोइ रीटेक ॾींदा आहियो? न रीटेक फ़िलहाल न कई आहे। स्टार्टिंग में हिकु ॿ चक्कर थिया मतलब वो जेको रिकॉर्डिंग थी थींदी आहे टीम जे अगरि कैमरा जो कोई शो आहे लाइट जो कोई शो आहे ईअं रीटेक न सुठी आर्टिस्ट आहे रीटेक न आहे ॾींदी। डायरेक्टर्स जेके आहिनि उहे तव्हांजो पंहिंजो फेवरेट डायरेक्टर कहिड़ो आहे? मां कंहिंखे सुञाणी थी न ख़ैर सां मां सभिनी खां बहितरीन जवाब इलाही देर खां पोइ मां ख़बर पई त मुंहिंजे शो जो डायरेक्टर कहिड़ा हे कहिड़ा हो कहिड़ा मां छा ठीकु आहे। ड्रामा ॾिसंदा आहियो? न इंडियन नो तुर्किश हा कहिड़ा? मां सभिनी खां पहिरियों 2013 में इश्क़ ममनू ओए मोस्ट फेवरेट सभिनी होगा। इश्क़ ममनू का वो बेलूल से क्रश अच्छी है। मां से यार हाने तो मां शादी करना ये बातें बताने की नहीं होती है। अच्छा सॉरी नहीं बतानी है बतानी होती है। ताज जो शो में सब सभिनी का फर्स्ट मैंने क्रश हुआ है। हां ना सेकंड ते पहिरियों सलमान खान आहे ऐं हमेशा रहंदो। ओए तो सलमान खान की खबर पता है शादी ला ऑफर दी मां सलमान खान सां एक चक्कर जरूर मिलता हूं। पाण करे दासी शादी के लास्ट दिन के असाया है मकेरी का मुझे ये आए तो मां कॾहिं बिना न मां मुसा 5-6 दोस्त ॿिया बि कढ हुजन त तव्हांखे वठी आ न साल दासी ऐं मां तव्हां खां ॿुधाई गेला त कुझु सवाल रहनि था पर उन सवालनि खां पहिरियां जेको आहे न ॿ सेगमेंट्स तमामु कमाल जा आहिनि उहे तव्हांजा फेवरेट हूंदा तव्हांखे मसंद बि ईंदा इंशाअल्लाह ताला। त उन में असांजो पहिरियों सेगमेंट आहे हलूं था पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ रैपिड फायर तरफ़। अच्छा जी रैपिड फायर जो पहिरियों जेको सवाल आहे उहो इहो आहे पर जवाब जल्दी ॾियणा आहिनि। हा रैपिड फायर मेरे करे त अगरि के शादी जो ऑफर दे तो तहां कबूल करना उन एक ऑप्शन हुआ है बिलावल भुट्टो शेख रशीद एंड सरदार शाह यस अल्लाह मुझे पी जेतरो शेख रशीद दादे जेतरो ऑब्वियसली बिलावल ओए बिलावल से शादी की थी। हां वाह ऑप्शन ॿिया ता केड़ा चंगा रखे भाई ऑफर तो ऑफर है के नहीं बिलावल। अच्छा बिलावल बेस्ट है। अच्छा ओके ये ने सेकंड है त फेवरेट फीमेल जे गाय और टिकटॉकर केडी है? जल्दी बुलाऊंगा। मेरे अपने दोस्त आयशा अलीशा और ट्विन्स आहिनि न। पसंद केडी करी केडी कानी जेका पसंद हुया उहे हाणे जेल में पया आहिनि। केड़ा होया उहे ॾिसण वारा समझी वेंदा। मूंखे लॻे तो गायब थी आहिनि मतलब तव्हां फिटाईंदो त असां ईअं ई थींदी बिल्कुल। अच्छा फेवरेट फीमेल जेका पॉलिटिशियन आहे उन में फेवरेट तव्हांजी पंहिंजी कहिड़ी आहे? मरीम नवाज, फिरदौस आशिक़ अवानी या आसफा भुट्टो? ॾिसो फिरदौस आशिक़ अवानी त 0% बि न आहे बिल्कुल अल्लाह पाक हाले बिल्कुल बि न। आशा भुट्टो जी जेका लास्ट स्पीच मां ॿुधी उन खां पोइ मूंखे सुठी लॻी। उन खां पहिरियां त असां उनजी स्पीचेस वग़ैरह न ॿुधियूं लेकिन मरीम नवाज
मरियम नवाज़ वाओ मूंखे ऐं लास्ट टाइम जेको उन्हनि वाकई जेका स्पीच ॾिनी आहे उन खां पोइ मूंखे बि ॾाढी उन्हनि जी मतिलबु हिकिड़ी पर्सनैलिटी ऐं पसंदि आयो जेको असां वटि जेको हुते सिंध में आई हुई त उन जेको उहो त ख़ैर असांजो सिंधी जेको अंदाज़ आहे उन खां अलावा बि मतिलबु उन में काफ़ी सचायूं ऐं पॉलिटिशियंस में मतिलबु ईअं न हूंदा त तव्हां उनखे पसंदि कयो जेको मरियम नवाज़ जो मतिलबु उन पाण खे मेंटेन रखियो आहे अहिड़ी एज ताईं ऐं उन सां गॾु हाणे लीडरशिप सां गॾु उहा हिकु औरत बि आहे उन खां अलावा जीअं पाण खे उहो कैरी कंदी आहे अच्छा जी ऐं सुबुह जो सवेरे अचानक अखि खुले ऐं तव्हां वज़ीर आज़म थी विया हुजो त तव्हां कहिड़ी तब्दीली आणींदा मां NICVD में हूंदा पहिरीं अटैक अची वेंदो मां त NICVD में हूंदमि मतलब अटैक बर्दाश्त न करे सघे हा मां NICVD में पर पोइ बि सॼी जेतिरा बि सियासी सिस्टम आहे सॼो ख़तमु करे छॾियो सियासत हुजे ई न हा बादशाह और सिस्टम आणींदमि ओके उहो त सियासी सिस्टम थियो न उन में इहो हूंदो त मतिलबु जेका हाणे लालच आहे उहा ख़तमु थी वेंदी सवाल जेको नेक्स्ट आहे उहो आहे त फेवरेट एक्ट्रेस तव्हांजी कहिड़ी आहे मैं बि शयाद आहे सबा कमर आहे या मायरा खान आहे ॾिसो अगरि लुक्स में चइजे त हिनजा मायरा खान जा भला आहिनि लेकिन एक्टिंग में भली सबा कमर आहे सबा कमर नो डाउट वर्सेटाइल हमेशा चंदी है तो मुझे जेका सा मोस्ट फेवरेट है अच्छा फेवरेट सिंगर तहां जा केड़ा आहिनि जिमें राहत फ़तेह अली आहे राहत फ़तेह अली मैडम आपने पर भी अरे वाह ट्राई मैं ऑप्शन दे पेरा दो ट्राई फेवरेट ट्राई फर्स्ट टाइम के जो मेरा ट्राई फेवरेट है मोस्ट फेवरेट है अच्छा जी असां पंहिंजे बे सेगमेंट की तरफ अचूं था उन सेगमेंट जो नालो आहे फ्लैशबैक अच्छा जी फ्लैशबैक जो पहिरियों सवाल इहो आहे त कहिड़ी उहा ॻाल्हि आहे जेका फैंस खे ख़बर ई न आहे कहिड़ी ॻाल्हि एॾी त मूंखे पाण खे बि ख़बर न आहे पोइ बि असांजी शादी कॾहिं थियण वारी आहे इहो त मूंखे ख़बर ई न आहे मतलब पोइ बि सीक्रेट थोरो थोरो प्रॉमिस मां पाण खे बि ख़बर न आहे मां अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे फैंस खे मतलब फैंस खे मूंखां वधीक मुंहिंजे बारे में ख़बर हूंदी आहे हर मोमेंट जी चलो ठीक है जी सवाल नंबर ॿियो इहो आहे त ज़िंदगी जी सभ खां वॾी जेका एक्साइटमेंट आहे उहा कॾहिं मिली तव्हांखे ऐं कहिड़ी हुई एक्साइटमेंट मूंखे तॾहिं थी त असां सभु भाउ भेण माशाल्लाह वॾा आहियूं ऐं अलाह सी वरी असांखे नंढो भाउ ॾिनो जेको असांजे घर लाइ हाणे ईअं आहे त उन खां पोइ असां सभु मतिलबु अधूरा आहियूं नंढो बेबी जेको हूंदो आहे सभु त जॾहिं असांखे ख़बर पई ईअं असांजो नंढो भाउ थो अचे त तक़रीबन 7-8 महीना असां पागलनि वांगुरु इंतज़ारु पिया कयूं छोकिरी हूंदी छोकिरो हूंदो छोकिरी हूंदी छोकिरो हूंदो पोइ जेॾी महिल असांजो भाउ पैदा थियो मतिलबु मां ॾिठमि मां सॼो हॉस्पिटल मथे ते कयमि डॉक्टर चयो मम्मा खे कि ये आपकी बेटी है मम्मा चयो हाँ इतना शोर मचा पूरा हॉस्पिटल सर पे उठा लिया खुशी नहीं मतलब आसमान पैदा थियो सवाल नंबर 2 इहो आहे त अहिड़ी ग़लती जंहिं ते पछतावो थियो हुजे थी वेंदी इंसान ग़लती थी वेंदी आहे पछतावो अच्छा मां हिकु छोकिरी खे मारियमि हुन दंद भञे छॾिया हुन ते मां कल्ह अफ़सोस थियो अच्छा उन टाइम मां पाणी वेठी मेच्योर न ॿार मेच्योर त न दंद त वीचारी भञी छॾिया हा उन खां पोइ मां हुनखे वठी करे घर में हुन बाबा खे चयुमि त दंद मां भरिया मां गाड़ी ॾिनी हुन मां गार ॾिनी अच्छा ज़िंदगी जो सभ खां वॾो ॾुख का तकलीफ़ जेका शेयर करणु चाहियो ॾुख हूंदी कान का त ॾुख हूंदो कान का अहिड़ी हर्ट मोमेंट हूंदी जेका हमेशह कॾहिं थी वई हुजे कॾहिं ॾुख इहो आहे असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त हुयो असां हुनखे गवाए छॾिया एक्सीडेंट अलाह से हुनखे जन्नत में चाहे ऐं ज़िंदगी जी सभिनी खां वधीक ख़ुशी जेका त तव्हां शेयर करे छॾी आहे जेका भाउ वारी एक्साइटमेंट ख़ुशी कहिड़ी हुई ख़ुशी अच्छा मतिलबु ख़ुशी अलाह जो शुक्र आहे जॾहिं मां मूंखे नंढी शयूं बि इलाही ख़ुशि कंदियूं आहिनि मां इलाही ख़ुशि थी वेंदी आहियां मां इलाही वधीक शयूं एक्सपेक्ट न कंदी त मूंखे मूंसां हे थी वञे मूंखे हे थी वञे अगरि मूंखे का नंढी शइ बि थी मिली वञे मां उन में ख़ुशि थी वेंदी आहियां मां हर ॾींहुं ख़ुशि हूंदी आहियां माशाल्लाह लेकिन सभिनी खां ख़ुशि रखे फॉलोवर्स जॾहिं वधंदा आहिनि न पोइ हुन में वधीक ख़ुशि उहो त बाबा एॾा स्टेटस लॻल कल मां इलाही ख़ुशि हुयमि जी निंड मां 3.5 मिलियन आया मां एॾो ख़ुशि हुयमि आई एम सो एक्साइटेड ये तव्हांजी महिनत बि आहे जेको मूंखे कॉल पे करी न मुझे यार मूंखे मुबारकबाद ॾियो 3.5 मिलियन तव्हांजो अकाउंट इंटरव्यू वगैरह कुछ भी न थियो वीडियोस हलंदी रहियो मुंहिंजो अकाउंट हर शइ थींदी आहे मतिलबु मां इलाही केतिरा ॾींहं ब्लॉग बि आहिनि केतिरा सारा माण्हू मतिलबु हिन वक़्तु परेशान आहिनि छो जेके टिकटॉक जा क्रेज़ी आहिनि उन लाइ त वॾो अज़ाब आहे मां त अपडेट कया त अच्छा मुंहिंजो त इहो आहे त मां वञी ॿियनि टिकटॉकरनि सां मिलंदी बि न आहियां त यार मां हुन सां वीडियोस विझां अपलोड कयां मुंहिंजा फॉलोवर्स त इलाही महिनत खां पोइ वधंदा आहिनि नो डाउट तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी सेल्फ चेक अचे बि आहे न हुन सां जेका प्रमोशन बि ॾियो था महिनत बि कयो था हर शइ तव्हांजी ज़ात सां हूंदी आहे अच्छा नेक्स्ट सवाल इहो आहे त बचपन में कॾहिं मार खाधी मार मिली माले खाधी आहे कंहिंखां मम्मा खां मां नंढड़ी हुयमि मतिलबु मां ॿिनि भाइरनि जे टाइम हिकिड़ी भेण हुयमि
तूबा आसमान जो वजूद न हुयो त मां बि टॉम बॉय आहियां मां चयो मां बि छोकिरो आहियां मां वेठी आहियां मतलब टेबल ते चढ़ी करे सभी बि हेठि वेठो सबूर बि हेठि वेठो बाबा ऐं मम्मा बि वेठा मम्मा मूंखे घड़ी घड़ी चई थी हेठि वेह मां चयमि तव्हां मूंखां पहिरियों समी खे छो त घिरा खारायो मूंखे खारायो पहिरियों त मतलब मां ज़िद कई न मां कुझु कयो हूंदो माने मूंखे त ख़बर न मूंखे हा न नंढड़ी सफ़ा मम्मा खड़ी करे ना मूंखे एडी थप्पई ढस मां वनी हेठ करिया पर अम्मी लाइफ में कैसा जड़ो ना एक बने के कुटियो अम्मी मांखे ॾाढो कुटियो मतलब मम्मा पाण बि चवंदी आहे त मां सभिनी मां मां कटियो के भी बार के टच न कयो थी लोग अच्छा नाजायज़ ही आहे हां मतलब घर में अगर कोई अम्मी के कुछ चाहिए हूंदो न वो जड़ो असां ले रहंदो हुयो उहे हलावी न मां असां खाईंदा हुआसीं ना मां अम्मी सां गॾु जड़ो जी कंदसि मतलब मम्मा का तव्हां पुछंदव न मम्मा तव्हांखे पाण पंहिंजी मां सां इलाही कुटियो अच्छा अक्सा मतलब खोड़ सारियूं कचेरी में ॻाल्हियूं ॿोलियूं थी वियूं लाइफ जे हवाले सां इन फ्यूचर छा प्लान आहिनि छा छा करण जा इरादा आहिनि के मतलब लाइफ में का अचीवमेंट आहे कुछ चेंज आहे टिकटॉक खां होस्टिंग खां ऐं पंहिंजे पर्सनल लाइफ में खोड़ शयुनि खां हटी करे कहिड़ी शइ आहे असांजो वेट कनि सभु ॾिसण वारा इहो आहे त मां बसि इहो चाहींदी आहियां त ज़िंदगी में कुझु अहिड़ो कमु कयां जंहिंसां जेको मूंखां पोइ ॿियनि खे कमु अचे मुंहिंजी ज़िंदगी में मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे हुन सां इलाही माण्हुनि खे फ़ाइदो हुजे सही अच्छा गानो ॿुधायो असांखे तव्हांजी फरमाइश असांजी पूरी टीम चयो त जॾहिं असां ईंदी असां गानो ज़रूरु पुछंदा तव्हांखे मुंहिंजी आवाज़ लॻे थी करे हा बिल्कुलु लॻे थी बाक़ाइदा ॻाईंदी बि आहे मां तव्हां स्नैप में ॾिसंदी आहियां कहिड़ो गानो मां ॻायो अलाए कहिड़ो ॻायो जेको बि ॻायो पर ॻायो बसि तव्हां सां गॾु ॻाईंदो हा हा तव्हां ॻायो मां पोइ शुरू थी वेंदमि ऑलरेडी याद अञा मूंखे याद अञा केतिरो यादि आहे अञा खां तो वधीक थोरो यादि ओके विछड़ी वियो आहे विसरियो न इहे कॾहिं ॿुधो अथव गानो ओके परे खां थी वियो आई पोइ बि मूंखे मुंहिंजा साईं याद अञा मूंखे याद ॾिसण वारा जेके आहिनि उहे चाहिनि था त तव्हां उन्हनि जे लाइ थोरो यूनिक मैसेज ॾियो त छा चवंदा फैंस जे लाइ छा चवंदा जेके एॾा मोहबत कनि था इहो पसंदि मां फैंस खे हमेशह इहो चवंदमि त जेको तव्हांजे अंदरि में आहे न स्ट्रक्चर उहो ई स्ट्रक्चर तव्हांजो ॿाहिरां हुजे मतिलबु असां क्रीमूं हणी मेकअप करे इलाही पाण खे ठाहे करे पंहिंजो जेको ॿाहिरों आहे उनखे सुहिणो करे था सघूं असल इंसानी ख़ूबसूरती अंदरि वारी हूंदी आहे त पंहिंजे अंदरि खे हमेशह ख़ूबसूरत रखूं पाण खे हमेशह ख़ुशि रखूं मतलब कोई अची करे तव्हांखे ख़ुशि न रखंदो आहे तव्हां पाण ॿुधायो जेको पाण खे ख़ुशि रखंदो आहे त पाण खे हमेशह पाण खे ख़ुशि नथा रखो त डेफिनेटली तव्हां ॿियनि खे ख़ुशि नथा रखी सघो त पहिरियों सभिनीनि खां पहिरियां पंहिंजे बारे में सोचो त तव्हां कुझु बि कयो था उहा तव्हांखे शइ वणे थी त पोइ कयो कंहिंजे चवण ते कंहिंजे प्रेशर में उहा शइ कॾहिं बि न कयो छो त पोइ ज़िंदगी में तव्हांजो पछतावो रहिजी वञे यार मां काश इहा शइ न कयां सही त आख़िर ताईं भाई ज़िंदगी में कोई पछतावो न रखो जेका शइ तव्हांखे वणे उहा कयो पाण खे हमेशह ख़ुशि रखो ज़िंदगी परेशानियूं हर कंहिंजी ज़िंदगी में परफेक्ट लाइफ अलाह साईं कंहिंखे बि न आहे ॾिनी बिल्कुलु हा त परेशानी ॾुखड़ा सभिनीनि खे आहिनि बसि कोशिशि कयो त ॾुखड़नि में ख़ुशि रहणु सिखो अच्छा फैमिली जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदा पंहिंजी मां पंहिंजी फैमिली खे ईअं चवंदमि त आई लव यू ऑल मां पंहिंजो प्यार एक्सप्रेस न कंदी लेकिन मां इलाही प्यार कंदी आहियां सभिनीनि खे ऐं लास्ट टाइम मां इंटरव्यू ॾेई आयमि मम्मा ॾिसी करे रोई पई त अरे वाह मुंहिंजी धीउ मूंसां एॾो प्यार कंदी आहे हाणे न रोइजो प्लीज़ न त मां मुंहिंजे घर में बाबा खां वठी आयुष्मान ताईं सभिनी मुंहिंजो सां हूंदो आहे मां सभिनी खां पहिरियों उन्हनि जो सोचंदी आहियां पोइ पंहिंजे बारे में सोचंदी आहियां त आई लव यू ऑल इन खां वधीक शइ आहे बि न अच्छा फेवरेट मानी कहिड़ी आहे मतलब छा खाईंदो पसंदि में छा आहे फेवरेट मानी छा आहे त मिठो पसंदि आहे न बिल्कुलु बि न बिरयानी बिरयानी बर्गर अच्छा मां पुलाव खायां थी त मुंहिंजो हिकिड़ो थाल आहे उहो सभिनी खे ॿुधायां मां थाल में पुलाव खाईंदी आहियां थाल में पुलाव खाईंदी हा अगरि थाल में आहे ऐं मूंखे हुन सां गॾु रायतो ज़रूरु खपे न त मां निड़ी माइंड न लहंदो ओके सर ठीकु आहे डन थी वियो हाणे असां चांवरनि सां गॾु रायतो बि आणींदासीं अच्छा मिठे में छा पसंदि आहे मिठो मूंखे न आहे एॾो पसंदि लेकिन थोरो घणो मतिलबु मां उहो खाईंदी आहियां खीर खाए छॾींदी आहियां खीर जेका हूंदी आहे न मटके में मिलंदी आहे उहा असांखे घर में थावनि में बि मिलंदी आहे अच्छा कलर कहिड़ो पसंदि आहे ब्लैक बस तव्हांखे ख़बर आहे तव्हां मूंखे हमेशह ब्लैक हमेशह ब्लैक न मां मैरून में बि ॾिठो आहे मुंहिंजो मोस्ट फेवरेट इन्हनि खे पाता आहे ब्लैक त मुंहिंजो मतिलबु कमज़ोरी आहे जिते ब्लैक ॾिसां मां चवंदी आहियां मां एॾो ज़िद करे सम्झो त ब्लैक कपिड़नि मां हथु कढियो आहे त बि ॿ टे दफ़ा न पायां अलाए छो मां मार्केट में वेंदी आहियां न इलाही कपिड़ा लॻल हूंदा आहिनि मूंखे उहो ऑर्डर कंदा जेको ब्लैक हूंदो आहे पहिरियों हुन ॾेई वेंदी आहियां अच्छा
जी असां असांजे प्रोग्राम जो वक़्तु वञी पुॼाणे ते पहुचे थो उमेद कयां थी त असांखे हींअर सां गॾु जेका असांजी चिट चैट कचहरी मज़ेदार जेका असां चटपटी कचहरी थी आहे उहा ॾाढी तव्हांखे पसंदि आई हूंदी इंशाल्लाह ताला पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾिजो इनबॉक्स में ऐं उन सां गॾु असां तव्हांखां इजाज़त वठंदासीं लख थोरा तमामु घणा असांजा ऐं पूरे सिंध जा तमामु घणा चवंदासीं जेके सिंध वासी नो चवंदा तव्हां थोरा तव्हां असांखे वक़्तु ॾिनो तव्हां हिते आया आहियो मोहबत जे लाइ प्यार जे लाइ त को थैंक्स आहे कोन बिल्कुलु ऐं हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो ऐं जल्दी शादी करे ॾेखारियो पर ख्याल रखिजो तमामु घणो थैंक यू सो मच एंड अल्लाह हाफ़िज़ Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.